अचो जिथे केतिरनि ई नामियारनि अदीबनि साईं रसूल बख्श दर्स, अली बाबा हसन दर्स, नसीर मिर्ज़ा, तारक आलम अबड़ो, अयाज़ आलम अबड़ो, अमर फयाज़ बुल्लो, बख्शम महरानवी, इकबाल रिंद, साईं ताज जोयो, अज़ीज़ गोपांग, आज़म गोपांग, इब्राहिम सारंग, इब्राहिम सोहो, महबूब बिरोही, निसार हुसैनी, अख्तर रिंद, अली नवाज़ बुट, सैयद अकबर अली, मोहम्मद अली मांझी, डॉक्टर आकाश अंसारी, आशिक अंसारी, इल्मुद्दीन अंसारी, नवाज़ शाह भाॾाई, ॿियनि सां संस मुलाक़ातूं थियूं ऐं संस इल्मियत बि सगारो थियो। गुलशन अल्लाह खे बाक़ायदा लिखण जी शाइरी शुरूआत 1986 खां शुरू कई। कुछ कहानियूं ऐं इल्मियत बि समाजी सूरनि सां लाॻापियल मज़मून पुण लिखियाई। हिन शाइरी में पंहिंजो पाण मञायो आहे। संस शाइरी हिलाल मैगज़िन, इबरत मैगज़िन, आफ्ताब, अल वहीद, जागो, नई ज़िंदगी, सोजरो ऐं ॿियनि अख़बार रिसाल में शाया थी चुकी आहे। संस इल्मु अदब समाज ख़िदमत जो सफ़र अञा जारी आहे। पाण शाइरी जी हर सिंफ़ ते तब आज़माई कई अथसि। बेत, वाई, दुआ, काफ़ी, गज़ल, गीत, नज़म, आज़ाद नज़म, चौसिटा, हमद ऐं नायतूं पुण लिखियूं अथसि। शाइरी में संस को उस्ताद त न आहे, मगर साईं ताज जो ऐं वसीम सूमरे संस शाइरी जी इस्लाह कई आहे। संस शाइरी जो पहिरियों मजमू रतो सुजो घुरियो तरतीब हेठा आहे। गुलशन लाखे जी शाइरी सूंहं सच, अमुन, इंसानियत, इनकलाब, सिंध, सिंधियत जे समाज में समाल आहे। संस शाइरी जा सवे अक्स आहिनि जिन जो मावर मरकज़ सिंध, सिंधियत, आर्ट, अदब, मारूड़नि सां मोहबत, फितरत सां प्यार जो पैगाम शामिल आहे। रेलवे जी नौकरी दौरान रेलवे जे पोरितनि जे मसइलनि जी हल लाइ अब्दुल अज़ीज़ बुल्ले जे सरपरस्ती में मरान रेलवे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जो बानी मेंबर ऐं पहिरियों प्रेस तर्जमान पिणु बणियो। हुन प्लेटफॉर्म तां सवे ग़रीबनि खे नेकिरे में रोकियो वठण में सुठो किरदारु अदा कयईं। महरान वेलफेयर एसोसिएशन जो पुण बानी मेंबर रहियो ऐं पहिरियों प्रेस तर्जमान पुण बणियो ऐं हुन प्लेटफॉर्म तां सॼी सिंध जा दौरा करे समाजी शऊर ऐं तइलीमी तरक़ी लाइ चाकोड़ में शामिल रहियो। पाण स्टेशन मास्टर ग्रुप एंड ऑल स्टाफ यूनियन संपारस जो मरकज़ी प्रेस तर्जमान रहियो। पाण सिंधी अदबी संगत शाख टंडियादन जो 2 भेरा सेक्रेटरी रहियो आहे। पाण सिंधी संगत जा बाक़ाइदा अदबी क्लास हलाया अथसि ऐं केतिरा इल्मी अदबी प्रोग्राम ऐं संस लाॻापियल मसइलनि ते एहतिजाज पिणु कराया अथसि। पाण टंडियादन में थींदड़ इल्मी अदबी सकाफ़ती प्रोग्रामनि जो सहकारी पुण रहियो आहे। संस इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमत एवज़ भिटाई आर्ट वेलफेयर सोसाइटी टंडियादम पारां साल 2012 में सांस सुरई सांझ मल्हाई वई हुई, जंहिंजी सदारत सिंधी नामियारे अदीब ऐं दानश्वर साईं ताज जोई कई हुई। उस्ताद मंज़ूर अली ख़ान मेमोरियल आर्ट वेलफेयर सोसाइटी जो मेंबर आहे। भिटाई आर्ट वेलफेयर सोसाइटी टंडियादम, समाजी सकाफ़ती तंज़ीम टंडियादम, महरान हिस्टोरिकल एंड वेलफेयर कल्चरल सोसाइटी टंडियादम ऐं उडेलाल वेलफेयर एसोसिएशन टंडियादम में 7 में पुण शामिल आहे। पाण सिंध ग्रेजुएट एसोसिएशन टंडियादम जो प्रेस सेक्रेटरी ऐं बज़्म तालुम मोला जो उहिदेदार पुण आहे। साल 1990 में टंडियादम में थियल 3 ॾींहंनि वारे सिंध सुगल कॉन्फ्रेंस जे 7 में शामिल रहियो ऐं सिंधी अदबी संगत शाख टंडियादम साल 2010 खां सिंध सकाफ़ती कॉन्फ्रेंस की शुरुआत कई। पाण शेख याज़ यादगार कमेटी भिटशाह जो पुन सरगर्म रुकन है, जैसे प्लेटफॉर्म ता हर साल शेख याज़ वर्षियो प्रोग्राम कयो वञे थो। पाण बेहतरीन कंपेयर पुण आहे। FM 91 टंडियादम ते कंपेयर रहियो आहे। टंडियादम में ॿियनि शहर में थींदड़ इल्मी अदबी सकाफ़ती प्रोग्रामनि में कंपेयरनि जा फ़र्ज़ अदा कंदो रहे थो। सिंधी दिल कराची में रहण दौरान सिंधी अदबी संगत शाख कराची कारोबारी कमेटी जो पुण मेंबर रहियो। बाक़ाइदगी सां अदबी क्लास हलाइण सां गॾु मुख़्तलिफ़ इल्मी अदबी ऐं समाजी सकाफ़ती प्रोग्रामनि में पुण सरगर्म रहियो। कराची में सिंध सुजागी फोरम जे सथ सां सलाह जे मुख़्तलिफ़ इल्मी अदबी प्रोग्राम ऐं सिंध जे शहीदनि जा ॾियारा मल रहे। कराची में सनतनि जे सवे पोइतनि खे नौकरियूं वठाए ॾियण में सुठो किरदारु रहियो आहे। कराची में सिंधी वसंदनि समाजी मसइलनि जे हल लाइ पाण पहुतो रहे। सिंध जे ॿाहिरां मां ईंदड़ ग़रीब मरीज़नि लाइ जना अस्पताल कराची में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ब्लड बैंक क़ाइमु कराई अथसि। पाण इल्मी अदबी समाजी कमनि सां सलाह तंज़ीम सागर कराची सत सां गॾिजी समाजी ख़िदमतूं संजाम ॾेई रहियो आहे। हीअ त गुलशन जो थुले लेखो हिकिड़ो पोरियत जो ऐं हुनजो इल्मी अदबी किरदारु हो। बज़ाते ख़ुदि पंहिंजे हू मिज़ाज में फ़क़ीर मंश माण्हू रहियो आहे ऐं असीं संस सिहत ऐं उमिरि जे लाइ दुआगू आहियूं त रब करीम खेसि वरी जमा अता करे। महिरबानी तव्हां सभिनी जी।